अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठवर वाला। रब अला कुरान करीम में फरमायो, ईमान आंदो चङा कम कयाऊं, कंहिं शख़्स खे संदसि सघ खां वधीक तकलीफ़ नथो ॾे। हर शख़्स लाइ सवाबु आहे। बेशक इस्लाम ई अलाह जो प्यारो दीन आहे ऐं जिन खे किताब ॾिनो वियो आहे उन्हनि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत में इख़्तिलाफ़ न कयो, पर हिन खां पोइ जो वटि इल्मु यानी हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया, हिक ॿिए सां हसद कंदे ऐं जेको अल्लाह जे आयतुनि जो काफ़िर थींदो त पोइ बेशक अल्लाह जल्द हिसाब वठण वारो आहे। रब जे तरफ़ां जॾहिं फ़रिश्ता हज़रत लूत अलैहिस्सलाम वटि आया त संदनि अचण सबबि ग़मगीन ऐं तंगदिल थियो। चयाईं त ही को कमु ॾाढो ॾुखियो ॾींहुं आहे। क़ौम वटि से भॼंदी आई ऐं उन खां अॻु में इहे बुछड़ा कम कंदा हुआ। हज़रत लूत अलैहिस्सलाम चयो, ऐं मुंहिंजी क़ौम ही मुंहिंजूं न्याणियूं आहिनि, तव्हांजे निकाह लाइ ॾाढियूं सुठियूं ऐं लाइक़ु आहिनि, पोइ डिॼो अलाह खां रब अलाह खां डिॼो ऐं महिमाननि जे बारे में ख्वार न करियो। छा तव्हां में को चङो माण्हू आहे ऐं जेकी कुझु असीं घुरूं था तंहिंखे यकीनन तूं ॼाणी थो। लूत अलैहिस्सलाम चयो, जेकर मूं वटि तव्हांजे मुक़ाबले में का ताक़त ऐं सघ हुजे, हा, या कंहिं मज़बूत कबीले जे पनाह हेठि हुजां, हा, जेको तव्हांखे उन गुनाह खां रोके हा। फ़रिश्तनि चयो, ऐं लूत अलैहिस्सलाम, बेशक असीं मोकिलियल आहियूं तुंहिंजे रब जा मोकिलियल आहियूं, हरगिज़ तो वटि पहुची न सघंदा। पोइ पंहिंजे घर वारनि खे राति जे पहर में वठी वञ ऐं तव्हां मां को बि पोइते न निहारे सवाइ तुंहिंजे ज़ाल जे, खेसि इहो ई अज़ाब पहुचंदो जेको उन्हनि खे पहुचण वारो आहे। बेशक सुबुह संदन अज़ाब जो मुक़ररु कयल वक़्तु आहे। छा सुबुह वेझी आहे? पोइ जॾहिं हुकुम आयो रब जो जॾहिं हुकुम आयो त उन्हनि ॻोठनि खे हेठि मथे यानी ठहिस नहस करे छॾियोसीं ऐं मथनि मिटीअ जा पथर यानी सुरोटा वसायासीं, जिन ते तुंहिंजे रब वटां मोकिलियल निशान हुआ। इहा हलाक थियल क़ौम मके जे ज़ालिमनि खां परे न आहे। लिखियल क़ुरान करीम में फरमायो, रब मडियन ॾांहुं संदसि क़ौमी भाउ हज़रत शोएब अलैहिस्सलाम खे मोकिलियोसूं। उन्हीअ चयो, ऐं मुंहिंजी क़ौम हिकु अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ तव्हांजो को बि महबूद न आहे, ऐं माप तोर में घटिताई न करियो। बेशक आऊं तव्हांखे भलाईअ में ॾिसां थो। बेशक आऊं तव्हांखे ई वकोड़ियल अज़ाब जे ॾींहं खां डिॼां थो, जेको ईंदो न सबब करण तव्हां तरफ़ां रब जे तरफ़ां मोकिलियल पैगंबर हज़रत शोएब अलैहिस्सलाम फरमायो, बेशक आऊं तव्हां ते वकोड़ियल अज़ाब जे ॾींहं जे अचण खां डिॼां थो। मुंहिंजी क़ौम शयुनि जी माप तोर इंसाफ़ सां पूरी करे ॾियो ऐं माण्हुनि खे शयूं घटाए न ॾियो ऐं ज़मीन ते फसादी थी न फिरो। अल्लाह जे हुकुम मुताबिक़ वता कयल बचत तव्हां लाइ चङी आहे। हुकुम तहत अल्लाह रब अलाह जे हुकुम मुताबिक़ वता कयल बचत तव्हां लाइ चङी आहे, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो ऐं तव्हां ते निगहबान आहियां। उन्हनि चयो, ऐं हज़रत शोएब अलैहिस्सलाम, छा तुंहिंजो निमाज़ तोखे हुकुम ॾे थी त जिन
बुटनि जी इबादत असांजा अब्बा दादा कंदा हुआ तिन खे छॾे ॾियूं या पंहिंजनि मालनि में असांखे जीअं वणे तीअं करियूं। बेशक तूं को वॾो बुर्दबार माण्हू आहीं। हज़रत शुएब अलैहिस्सलाम चयो, ऐं मुंहिंजी क़ौम ॾिसो त जेकॾहिं आऊं पंहिंजे पालणहार जे तरफ़ां रोशन दलील ते आहियां पंहिंजे रब पालणहार जे तरफ़ां आऊं रोशन दलील ते आहियां ऐं मूंखे पंहिंजे तरफ़ां सुहिणी रोज़ी ॾिनी आहे ऐं मुंहिंजो ई मक़सदु न आहे जंहिं लाइ तव्हांखे रोकियां ॾो उन जे उबतड़ करियां। आऊं सग आर सुधारो करणु घुरां थो। मुंहिंजी तौफ़ीक़ अल्लाह जे तरफ़ां आहे। मदद भरवसो ऐं उन ॾांहुं ई रुजू करियां थो। रब अल्लाह जे तरफ़ां मुंहिंजी तौफ़ीक़ मदद भरवसो क़ाइम ऐं उन ॾांहुं ई रुजू करियां थो। ऐं मुंहिंजी क़ौम नथा ॾिजो त भले न ॾिजो पंहिंजी जाइ ते महमूल मुताबिक़ नाफ़रमानीअ जा अमल कंदा रहो ऐं आऊं बि फर्मा बरदारीअ नसीहत वारा अमल कंदड़ आहियां। सिगो ई तव्हां ॼाणंदा त कंहिं ते ख़्वारी कंदड़ अज़ाब अचे थो। रब तरफ़ां कंहिं ते ख़्वार कंदड़ अज़ाब अचे थो ऐं केरु कूड़ो आहे ऐं तव्हां बि अज़ाब जो इंतज़ारु करियो। बेशक आऊं बि तव्हां सां गॾु इंतज़ारु कंदड़ आहियां। पंहिंजे रब जो हुकुम जॾहिं आयो त पंहिंजी बाजज़ा हज़रत शुएब अलैहिस्सलाम ऐं उन्हनि माण्हुनि खे निजात ॾिनीसूं जिन उन सां गॾु ईमान आंदो ऐं जिन ज़ुल्म कयो तिन खे हज़रत जबराईल अलैहिस्सलाम जी भवाइती रड़ अची पकड़ियो। पोइ उन पंहिंजे घरनि में करुणा थी मरी विया ॼण उते रहिया ई न हुआ। क़ुरान करीम में फरमायो, रब बेशक मूसा अलैहिस्सलाम खे रोशन निशानियूं ॾिनियूं। पोइ बनी इसराईल खां पुछी ॾिस जॾहिं वटि मूसा कलीमुल्लाह आयो। पोइ फिरौन चयो त मूसा अलैहिस्सलाम बेशक आऊं भायां थो त तोते जादू थियल आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त बेशक तूं ॼाणी चुको आहीं त आसमाननि ऐं ज़मीन जे रब इहो ई निशानियूं लाठियूं आहिनि जेकी जीअं मुंहिंजी सचाईअ लाइ हुजत थियनि। ऐं लैनती फिरौन, बेशक आऊं भायां थो त तूं हलाक थींदड़ आहीं। पोइ मुल्क मिस्र मां मूसा अलैहिस्सलाम ऐं इसराईलनि खे टड़े कढण जो इरादो कयाईं। पोइ उनखे ऐं संदसि सभिनी साथियुनि खे ॿोड़ियोसूं। लिखियलु आहे क़ुरान करीम में फरमायो, रब हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छीअ जे पेट मां कढियईं। बेशक किताब में हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम जो ज़िक्र कर। बेशक सचो नबी हो। खेसि मथां ई जाइ यानी चोथे आसमान या जन्नत में खणाए वरितोसीं। ए नबी सगोरा जिन जो सूरत में बयानु थियो आहे उहे आहिनि जिन ते अल्लाह फज़ल फरमायो आहे। रब फरमायो क़ुरान करीम में, हज़रत ईसा पुट मरियम खीर पियाक ॿार जे हंज में चिटी ॿोलीअ में चयो त बेशक आऊं अलाह जो बानू आहियां। अल्लाह मूंखे पंहिंजे अज़ली इल्म मुताबिक़ माउ जे हंज में ई पंहिंजो किताब ॾिनो आहे ऐं मूंखे पैगंबर कयाईं ऐं मूंखे बरकत वारो कयाईं ऐं मूंखे हठीलो ऐं बदबख्त न कयाईं। रब ते बेशक जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं तिन जी महिमानीअ जी जाइ बहितरीन ऐं बुलंद दर्जनि वारा फिरदौस जा बाग़ आहिनि। मजिद सदाई रहण वारा आहिनि जितां ॿिए हंधि वञण ई न घुरंदा। इहो संदनि कमनि जो बदिलो आहे तरफ़ां रब।